हिकु पखियुनि जे बादशाह ऐं हारीअ जी दिलचस्प ऐं सभ खामोश कहाणी। बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, पर कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह रहंदो हो जेको पखियुनि जो बादशाह सॾियो वेंदो हो। केतिरा ई पखी हुनजे कंट्रोल में हूंदा हुआ ऐं पखी हुनजे चवण में पिणु हूंदा हुआ। उन ई बादशाही में हिकिड़ो हारी पिणु रहंदो हो जेको पंहिंजी ॿनी ॿारे जो कमु कंदो हो। हिकु दफ़े हिकु हारी उहो ई हारी पंहिंजी ॿनी खे हर ॾेई रहियो हो त एतिरे में बादशाह उतां अची लंघियो। बादशाह जो हुनजे वेझो आयो त ॾिठाई त हारी कम में लॻो पियो आहे। चवणु लॻो, ए हारी, तूं कमकार करे थकी पियो हूंदे, ऐं पखियुनि जो बादशाह आहियां, चई त खणी तोॾां पखी मोकिलियां जेके तुंहिंजी मदद कनि। पखी तुंहिंजी मदद कंदा, तुंहिंजो कमु जल्दी थी वेंदो। हारी हुन वक़्तु ॿनी खे ठाहे रहियो हो, खेॾे रहियो हो। सो बादशाह खे जॾहिं इहो चवंदे ॿुधाई त हुन बि सोचियो जेकॾहिं पखी ईंदा त मुंहिंजी मदद कंदा, सो कमु जल्दी उकली वेंदो। हुन बि खणी हा कई। बादशाह पखी मोकिलिया, पखियुनि वह जो कमु कयो। बादशाह जे हुकुम ते पखी अची विया। पखियुनि सॼी ज़मीन खे ठूंगनि ऐं पेरनि सां खेड़े छॾियो ऐं हारी हर हलाइण खां बची वियो। ॿिए ॾींहुं वरी हारी धरती ते कणक जो ॿिज छटण ते चाहियो। हिन दफ़े पखियुनि बादशाह जे हुकुम ते 100 खां वधी 200-300 पखी अची पहुता। बादशाह जो हुकुम हो, पखी 200-300 अची पहुता। हारी जो कणक पोखण जो कमु जेको हिकु हफ़्ते जो हो, उहो पखियुनि 1 कलाक में ई उकलाए वरितो। किसो कोथा ॾींहुं गुज़रंदे विया, फसल पोखिजी वियो, कणक वॾो थी वियो, अची लाबार जो टाइम थियो। सो हारी जेको अॻे ई हिरियल हो, सो वरी बादशाह वटि पहुतो। चयईं, बादशाह सलामत, फसल पची रास थियो आहे, हाणे हिनखे कपण जी तयारी आहे, मुंहिंजी मदद कर। बादशाह सलामत वरी पखियुनि खे ऑर्डर ॾिनो त वञो मुंहिंजी मदद करियो। पखियुनि अची पुछियो त हाणे छा करिणो आहे। हारी चयो, आउं फसल कटे रहियो आहियां ऐं इहो ई कमु आहे। पखियुनि चयो त हाणे तूं तकलीफ़ न कर, इहो कमु बि असां जे हवाले करे छॾ ऐं असीं तुंहिंजी मदद कंदासीं। पोइ त उहो बादशाह ॾे पैगाम वियो ऐं बादशाह पूरो 1 लख पखियुनि जो टोलो हुन हारी ॾांहुं मोकिले छॾियो। 1 लख पखी जो आया त हुन मिंटनि में सॼो फसल कटे छॾियो ऐं पोइ संगनि मां दाणा कढी ऐं चुगड़ लॻा ऐं खाई छॾिया। 1 लख पखी ऐं चंद एकड़ ॿनी। सो हारी जो सारो फसल उहे पखी हिकु हिकु दाणो दाणो करे चुगी विया ऐं संग ख़ाली रहिजी विया। उहो लका ॾिसी करे हारी मुंहुं मथो पिटण लॻो ऐं घोड़ा घोड़ा करण लॻो ऐं बादशाह सलामत वञी पहुतो त बादशाह हीअं थी वियो, मूंसां ज़ुल्म थी वियो। बादशाह सलामत चयो त बाबा, जेके कमु कंदा सो लाज़मी पेट भरे बि खाईंदा, सो जेकॾहिं हुननि हिकु हिकु ॿ संग खाधो त भला छा थी पियो। पोइ त हारी घोड़ा घोड़ा कंदो पंहिंजे घर तरफ़ रवानो थी वियो ऐं हुनजे 6 महीननि जी जेका ॿियनि ते भाड़ण जी कमु हुई, उहो नतीजो हुनखे मिलियो। सची उमेदु आहे हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हमेशह पंहिंजो कमु पाण कजे ऐं ॿियनि ते न भाड़िजे। ॿियनि ते भाड़ण सां पोइ इहे नुक़सान थींदा आहिनि जेको हिन हारी जो थियो। सो साथियो, हिन क़िस्म जो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।